विशा हैदराबाद हटड़ी थाने जे हथ ॻोठ अमीन हालीपोटो जो रवासी इनायत अली हालीपोटो भिक्षा में पंहिंजे प्रेस बयान ज़रिए एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजो चाचो ग़ुलाम अली हालीपोटो पंहिंजे पुटु दिलबर ऐं मारोट अब्दुल रज़ाक हालीपोटो समेत खून जे कूड़े केस में बेगुनाह जेल काटे रहियो आहे। जो त असल मसलो मोहम्मद बख्श हालीपोटो पारां मुंहिंजे चाचे जे हैदराबाद जे देह म्याणो जे ॻोठ अमीन हालीपोटो में वाक़िए प्लाट नंबर 28 ते कब्ज़े जो आहे। हाणे सरदार शहज़ाद बशीर हालीपोटो क़त्ल जे कूड़े केस में राजूनी फ़ैसिले में घुराए असांजी बिरादरी जे मोअज़्ज़िज़िन बशीर हालीपोटो ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बिना मुख़ालिफ़ धुर जे वंगार ते चटी भरण लाइ पंहिंजो ज़बरदस्ती फ़ैसिलो मढ़ण जी कोशिश कई आहे। क़बूल न कंदे सरदार शहज़ाद बशीर हालीपोटो बुरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं। असांजी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान निगरान वज़ीर आला सिंध IG सिंध DIG हैदराबाद SSP हैदराबाद इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खां घुर था कयूं त असांजे माण्हुनि मथां 62 सदारनि वॾेरनि जे चवण ते दाख़िल करायल कूड़ा केस ख़त्म करे मुंहिंजे चाचे ग़ुलाम अली ऐं ॿियनि खे जेल मां आज़ादु कयो वञे ऐं असांखे रईस ज़मीर कामरेड मुनव्वर मोहम्मद बख्श अल्लाह बचायो नवाज़ हालीपोटो ऐं ॿियनि मां जान जो ख़तरो आहे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।